अस्सलाम वालेकुम तान सोबा STV न्यूज़ आया वली मोहम्मद जड़ो नज़र वजूं था ठट्टो खां राजा कुरैशी जे हिन रिपोर्ट ते नादिन दाबेची जे रहवासण अवामी प्रेस क्लब मकली ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त आऊं नरमा वलद मौला बश्क सहतो वेठल दाबेची मार्केट में आहियां। मूं पंहिंजे पसंद सां निसार अहमद वलद अमीर बश्क साबिक़े सां पसंद जी शादी कई ऐं आऊं पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां, पर मुंहिंजा माइट मुंहिंजो मामू मुंहिंजे ख़िलाफ़ थी मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां हक़ नखा कयो आहे, जॾहिं त मुंहिंजो वालिद फौत थी वियो आहे, पर मुंहिंजो मामू उमैद अली वलद धणी बख़्श सहतो वेठल सेठार जा ठरी मीर वारे मूंखे विकिरो करे रहियो आहे जेको मूंखे पसंदि न हो। हिन वक़्तु आउं पंहिंजे मुड़ुस निसार अहमद सां ख़ुशि आहियां ऐं ख़ुशीअ सां ज़िंदगी गुज़ारे रही आहियां, पर मुंहिंजो मामू उमैद अली शबीर वलद सोबत साबिक़ी उर्फान वलद रखिल सहतो ऐं ॿिया सेठार जा मां अची मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस निसार अहमद ऐं उनजे वालिद ऐं माउ ऐं मुंहिंजनि ॿियनि माइटनि खे सेठार छा में वेठल आहिनि, उन्हनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त जाबदार हिते अची मूंखे ॻोल्हा करे पहुता आहिनि ऐं मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे कारोकारी करे मारणु चाहिनि था। हुननि चयो त मूंखे मुंहिंजे मामे उमैद अली खां जानी ऐं माली ख़तरो आहे। उन्हनि IG सिंध DIG हैदराबाद SSP ठट्टो खां मुतालबो कंदे चयो आहे त मूंखे तहफ़ुज़ फ़राहम करे मूंखे जानी ऐं माली नुक़सान थियण खां बचाए वञे।